नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ के न्यूज़ हैदराबाद का ख़बर ॾींदाड़ूं त न्यूज़ हैदराबाद भरिसां ॻोठ बलोच ख़ान जमाली जो रवासी रिटायर आर्मी नौजवान मोहम्मद मूसा वलद मीर जमाली उमिरि 48 साल, जेको 15 मार्च 2020 ते सऊदी अरब मां ॻोठ पहुतो ऐं पाण खे लिकाए छॾियो। अॼु उनखे साह जी मुंझ, सुखी खंघि, बुखार थियण करे सख़्त तकलीफ़ महसूस थी। खेनि कोरोना वायरस जूं इम्कानी निशानियूं ॾिसी ॻोठ जे नेक मर्द वसीम जमाली इंतज़ामिया खे अहिड़ो इतलाह ॾिनो। राब्ते ते DHO मटियारी गुलाम रसूल वासवाणो, कोरोना वायरस फोकल पर्सन डॉक्टर ज़हीर मेमण साफ़िन खे ॿुधायो त असांखे बि अहिड़ा इतला मिलिया आहिनि। मरीज़ चकास लाइ डॉक्टर मुनीर जमाली खे टीम समेत मोकिलियो वियो आहे, जंहिं शक ज़ाहिर कयो आहे मरीज़ खे सुबुह जो पम्स नवाबशाह मोकिलण जो ॿुधायो आहे। होॾां AC न्यूज़ हैदराबाद सैयद अमार हैदर राब्ते करण ते ॿुधायो त मरीज़ शकी आहे, असांखे उन ते नज़र आहे। उनजे घर खे आइसोलेशन वार्ड करे उन में केस रखियो वियो आहे। सुबुह जो अरबा ॾींहुं नवाबशाह पम्स उमाणियो वेंदो, जिथे असां उन जी वधीक तहक़ीक़ात कई वेंदी। होॾां माण्हुनि में शकी मरीज़ जो इतला मिलण ते ख़ौफ़ ऐं हिरास छाइजी वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।